العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لقد رضي الله عن المؤمنين إذ يبايعونك تحت الشجرة فعلم ما في قلوبهم فأنزل الله سكينته على رسوله وعلى المؤمنين فأنزل السكينة عليهم وأثابهم فتحا قريبا ومغانم كثيرة يأخذونها وكان الله عزيزا حكيما وقال الله تبارك وتعالى في مقام آخر فإن آمنوا بمثل ما آمنتم به فقد اهتدوا وقال الله تبارك وتعالى في شان حبيبه إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم साथी याद बंद करो अल्हम्दुलिल्लाह ज़ुल्हज जो महीनो हली रहियो आहे। जेको हिजरी साल जो आख़िरी महीनो आहे। हिन में वॾी क़ुर्बानी हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे प्यारे पुट के अल्लाह जे रज़ा जे लाइ क़ुर्बानीअ वारे मैदान ते पेश कयो। अल्लाह तबारक व तआला हज़रत इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिफ़ाज़त फ़रमाई। इहा वॾी क़ुर्बानी आहे जो पंहिंजे प्यारे बच्चे के अल्लाह जे नाले ते ज़बह करण अल्लाह तबारक व तआला हिफ़ाज़त करण फ़रमाई। ॿियो हिन महीने जे अंदरि दर्दनाक शहादत आहे हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जी। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अस्हाबी कन नुजूम सब सहाबी सितारनि जे मिसल आहिनि। पोइ जेको जंहिंजे कढ लॻंदो उहो हिदायत वारो थींदो, पंहिंजी मुराद खे माणींदो, जन्नत ताईं पहुचंदो, जन्नत में दाख़िल थींदो। शुरूआती दौर जे अंदरि जेके सफ़र थींदा हुआ उहे सितारनि जे रुख़ ते थींदा हुआ त हीउ ओलह वारो सितारो आहे, उत्तर वारो आहे, ओभर वारो आहे, ॾखिण वारो आहे। ऐं वक़्तनि जी सुञाण बि कई वेंदी, क़िबले जी सुञाण कई वेंदी हुई। हाणे त जंतरियूं वाचूं वग़ैरह इहे सभु कुझु आलात अची विया आहिनि। उन वक़्त में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर मुबारक में सॼो जेको इंतिज़ाम हो सितारनि सां उहो इल्मु हुयो, उनखे सुञाणप हुई। जीअं अॻे वॾा कुतुब तारे ते बीही करे क़िबलनि जो रुख़ कंदा हुआ, मस्जिदनि जो रुख़ कंदा हुआ। बाख फुटीअ वारो सितारो त हाणे सुबुह सादिक थी वियो आहे, रोज़े जो वक़्तु पूरो थी वियो, सुबुह जे आज़ान जो शुरू थी वियो। त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहो मिसाल ॼण फरमायो
जेके बि मुंहिंजा सहाबी आहिनि साथी आहिनि उहे सितारनि जे मिसल आहिनि, पोइ जंहिंजे बि कढ लॻंदव तव्हां हिदायत वारा थींदव। वक़्तु मुख़्तसिर आहे। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु उहो सहाबी सॻोरो आहे जंहिंजे मुक़द्दर में मदीने जे मीर हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं नियाणियूं निकाह में आयूं। पहिरियां हिकु उन जे वफ़ात खां बाद में ॿी। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे इहो फ़ख़्रु हो त मुंहिंजो जेको रिश्तो आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां आहे। जॾहिं पहिरीं घरवारी वफ़ात करे वई, ग़मगीन थिया। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿी नियाणी अता करणु फरमाई। जॾहिं ॿी बि वफ़ात करे वई, हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु ग़मगीन थिया। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, ए उस्मान, जेकॾहिं मूंखे अञा नियाणियूं हुजनि हा, मां तोखे वरी बि निकाह में ॿी नियाणी ॾियां हा। त इहो हुयो हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाण में प्यार ऐं मुहबत। हिकिड़े दफ़े नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ऐलान करणु फरमायो, मदीने पाक जे अंदरि खूह हुयो जेको यहूदीअ जे कब्ज़े में हो। पाण फरमायो, केरु आहे जेको इन खे ख़रीद करे फ़ी सबीलिल्लाह वक़ुफ़ करे मुस्लमाननि जे लाइ, आम इंसाननि जे लाइ, अल्लाह तबारक व तआला उन खे जन्नत अता करणु फरमाईंदो। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु उन यहूदीअ काफ़र सां रक़म ॻाल्हाई चई, हाणे पाण हिन खूह में अधो अधु थियूं था, तूं हाणे खूह जी रक़म तय कर। पाणी उन जो मिठो हो। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु उन खे अधु रक़म भरे ॾिनी। पोइ हिकिड़े ॾींहुं यहूदीअ जो वारो हूंदो हो, ॿिए ॾींहुं हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो वारो हूंदो हो। जॾहिं यहूदीअ जो वारो हूंदो हो त उहो माण्हुनि खां पाणीअ जा पैसा वठंदो हो। जॾहिं हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो वारो हूंदो, उहो फ़ी सबीलिल्लाह माण्हुनि में ऐलान करे छॾे, तव्हां अॼु पाणी भरे वञो। कुझु ॾींहंनि खां बाद में समूरनि माण्हुनि खे ख़बर पई त जॾहिं हज़रत उस्मान गनीअ जो वारो हूंदो आहे उहो पैसा न वठंदो आहे, यहूदी पैसा वठे थो। पोइ समूरा माण्हू उन ॾींहुं पाणी भरे करे ॿिनि ॾींहंनि जो जमो कंदा हुआ। यहूदीअ जे वारे में कोई न पियो अचे, इला माशाअल्लाह को अण ख़बर वारो। जॾहिं इहा ख़बर मशहूरु थी वई, पोइ यहूदी हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे चयो त हाणे बक़ाया खूह बि तूं ख़रीद कर, माखूं त केरु वठणु पाणी अचे ई कोन थो। बक़ाया खूह जी बि रक़म हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु अदा करे मुस्लमाननि जे लाइ, आम इंसाननि जे लाइ फ़ी सबीलिल्लाह उहो खूह जो पाणी वक़ुफ़ करे छॾियो। इहा हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी सखावत। हिकिड़े जंग जे मौक़े ते नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ऐलान करणु फरमायो, मुजाहिदनि जे लाइ सवारी ऐं सामान जी ज़रूरत आहे। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐलान करणु फरमायो त 100 ऊठ सामान सूदो फ़ी सबीलिल्लाह अल्लाह जे रज़ा कारण नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में मां पेश कया, क़बूल पवनि। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾाढा ख़ुशि थिया। वरी ऐलान करणु फरमायो, अञा मुजाहिदनि खे सवारी ऐं सामान जी ज़रूरत आहे। वरी हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु अल्लाह पाक जे नाले ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में मुजाहिदनि जे लाइ 100 ऊठ सामान सूदो पेश कया। वरी 30 नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ऐलान करणु फरमायो, मुजाहिदनि जे लाइ अञा सामान ऐं सवारीअ जी ज़रूरत आहे।
जेको इन लश्कर जी मदद कंदो अल्लाह तबारक व तआला उन जे लाइ जन्नत जो रस्तो आसान करणु फरमाईंदो, उन जे लाइ जन्नत वाजिबु आहे। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐलान करणु फरमायो, साईं त टियों दफ़ो 300 बि सामान सूदो काफ़िले जे लाइ, मुजाहिदनि जे लाइ मां ही अल्लाह जे रज़ा कारण अवां जे ख़िदमत में पेश कयां थो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ुशि थी करे हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे लाइ दुआ करणु फरमाई। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ ऐं हथ खणणु मामूली न आहिनि। जॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे आंगुर मुबारक जो इशारो चंड ॾे करणु फरमायो, अल्लाह जे हुकुम सां चंड ॿ टुकर थी वियो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़े दफ़े गोशे खे सॾु कयो, अल्लाह जे हुकुम सां गोशो बि सुरी आयो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़े दफ़े क़ज़ा हाजात जे लाइ ॿाहिरि निकिरी विया। उते वण हो, ॿिन्ही वणनि जे टामिन खे छिके करे पंहिंजे वेझो करे पंहिंजी क़ज़ा हाजात जे लाइ ओट करणु फरमायाऊं। वण ईअं चीरजी ज़मीन मां आया जीअं हर ज़मीन खे लॻंदो आहे। ये नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा हथ मुबारक हा, जेके हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे लाइ खजी विया। बारगाह इलाहीअ में अल्लाह तबारक व तआला क़बूल करणु फरमाया। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़े दफ़े हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ख़ैरात ॾिनल माल खे पंहिंजे हथनि मुबारकनि में फेराए करे ॾाढा ख़ुशि थियनि पिया, खिलणु फरमाइनि पिया। फरमायो, ए उस्मान, अॼु खां बाद में तोखे कोई अमल नुक़सान न ॾींदो, तुंहिंजे लाइ जन्नत जो फ़ैसिलो थी चुको आहे। हीअ आयतूं जेके तिलावत कयूं वयूं इहे बि हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे शान मुबारक में ॼण त नाज़िल थियूं। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ग़ालिबन 8 हिजरीअ जे अंदरि ख्वाब ॾिसणु फरमायो, ॼण असां उमिरो अदा करे रहिया आहियूं। हिजरत खां बाद में मके पाक खां लॾे जॾहिं मदीने पाक अल्लाह जे हुकुम सां आया, 8 सालनि जे अंदरि हिकिड़े दफ़े नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख्वाब ॾिसणु फरमायो, ॼण असां मके पाक उमिरे अदा करण जे लाइ निकिता आहियूं। सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन खे पंहिंजे ख्वाब जो ज़िक्र करणु फरमायाऊं। असुल वतन त असुल आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि अबाणे वतन सां मुहबत हुई। रिवायतनि जे अंदरि अचे थो, जॾहिं हिजरत कनि पिया काबतुल्लाह शरीफ़ ॾे ॾिसी करे दुआ घुरणु फरमायाऊं, ए काबा, रब जो कसम आहे मां तोखे न छॾियां हा, पर हितां जा माण्हू मूंखे ऐं मुंहिंजे मञींदड़नि खे, मुंहिंजे साथनि खे ईज़ायो अथऊं। रब जो हुकुम थियो आहे, तंहिंजे करे मां तोखे छॾियां थो, न त मुंहिंजी दिलि नथी घुरे त मां तोखे छॾियां। अबाणो वतन अबाणो आहे, जिते इंसानु रहंदो आहे। कंहिं वण जे हेठां कुझु वक़्तु साहु पटींदो आहे, उहा घड़ी बि इंसान खे यादि ईंदी आहे। त सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन बि तयारु थिया, साईं असां बि हलंदासीं उमिरे ते। 1400 सहाबी सगोरा या 1500 सहाबी सगोरा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां साण थी करे उमिरे जे अदा करण जे लाइ राही थियनि था। हली करे कंहिं जॻह ते मशवरो करणु फरमायूं त हाणे मके वारनि खे इतलाउ ॾियूं त असां जंगे जिदाल जे लाइ नथा अचूं, विढ़णु नथा अचूं, असां अचूं था उमिरे खे अदा करण जे लाइ। तंहिंजे करे असां उमिरो अदा करे वरी वापसि मदीने हलिया वेंदासीं। पोइ मशवरो थियो त कंहिंखे मोकिलिजे। पोइ समूरनि साहिबनि सगोरनि मशवरे में इहा शइ तय कई त हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे मोकिलिजे, जो इन जा मिट माइट बि उते जाम आहिनि ऐं हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु मालदार शख़्स आहे ऐं इन जा मके वारनि ते काफ़ी थोरा बि आहिनि ऐं हमदर्द इंसान बि आहे। तंहिंजे करे समूरनि मां वधि में वधि हिन जो घणो ख़्यालु कयो वेंदो। तंहिंजे करे हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे मोकिलिजे।
नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे मके पाक जे तरफ़ मोकिलणु फरमायो। जॾहिं उते रेसनि सां मिलियो, वॾेरनि सां मिलियो, उन्हनि चयो उस्मान तोखे इजाज़त आहे, तूं भले उमिरो कर, बाक़ी मोहम्मद बिन अब्दुल्लाह खे इजाज़त न आहे ऐं ॿियनि खे मुस्लमाननि खे इजाज़त न आहे। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु उन्हनि खे फरमायो त जेकॾहिं तव्हां मुंहिंजे महबूब हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इजाज़त नथा ॾियो त मां बि उमिरो न कंदुमि, मां पंहिंजे साईंअ सां गॾु उमिरो कंदुमि। तंहिंजे करे जेकॾहिं उन जे लाइ इजाज़त न आहे, ॿियनि मुस्लमाननि जे लाइ इजाज़त न आहे, त पोइ मां बि उमिरो न कंदुमि। विच में मुनाफ़िक़नि हिकिड़ी हरकत हलाई, अफ़वाह ओसि ताईं पहुती त हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे मके वारनि माण्हुनि नऊज़ बिल्लाह शहीद करे छॾियो। इहे मुंड खां वठी करे मुनाफ़िक़ माण्हू, मुनाफ़िक़ी किरदार रखण वारा माण्हू इन अफ़वाहनि खे हुलाईंदा आहिनि तां त फितनो वधे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ॾाढो सदमो थियो, सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन खे ॾाढो सदमो थियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सहाबा किराम सां मशवरो कयो त हाणे छा कजे। अलाह कंदो ईअं न हूंदो, हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु ज़िंदा हूंदो, पर जेकॾहिं मके वारनि हज़रत उस्मान गनीअ खे शहीद कयो त पोइ हाणे तव्हां समूरा 1400 सहाबी मूंसां वाइदो कयो, बैयत कयो, इक़रार कयो त हज़रत उस्मान गनीअ जो बदिलो वठी करे बाद में वापसि हलंदासीं। समूरा सहाबा किराम इन शइ ते राज़ी थी विया त साईं जेकॾहिं मके वारनि हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे शहीद कयो त असां पोइ ते न हलंदासीं, उन जो बदिलो वठंदासीं। हिकिड़े सहाबी सगोरा जे लाइ जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॼाटरो आहे, उन जे लाइ इहो इक़रार वरितो वियो, बैयत वरिती वई। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजो हथ मुबारक अॻे ते वधाइणु फरमायो। हर हिकु सहाबी हथ ते हथु रखी करे इहा बैयत कंदो वञे पियो, साईं अव्हांजो हुकुम हूंदो असां हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला जो बदिलो वठंदासीं। पोइ जॾहिं समूरा सहाबी सगोरा बैयत करे विया, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजो हथु मुबारक पंहिंजे हथ मुबारक ते रखी करे फरमायो त हीउ ॼण हज़रत उस्मान गनीअ जो हथु आहे, मां उन जे पारां बैयत कयां थो, जेकॾहिं उहो हुजे हा त इन ॻाल्हि जे मथां बैयत करे हा, इहो बि इन बैयत भलारीअ खां ॿाहिरि न हुजे। अल्लाह तबारक व तआला इहो पए निज़ारो ॾिठो, क़ुरान पाक जे अंदरि फरमायई इन्नल्लज़ीन युबाइऊनक इन्नमा युबाइऊन अल्लाह यदुल्लाहि फ़ौक़ अयदीहिम। जॾहिं तव्हां बैयत कई पई, हिकु हथु नबीअ जो हुयो, उन जे मथां सहाबीअ जो हथु हुयो, उन जे हथ जे मथां अल्लाह पाक जो हथु हुयो, अल्लाह पाक जे कुदरत जो हथु। टई हथ ॼण गॾु हा। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला उन जे पारां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजो हथु मुबारक वधाइणु फरमायो। इहा हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला जी फ़ज़ीलत आहे। अल्लाह तबारक व तआला उन बैयत खे इन क़ुरान पाक जे अंदरि ज़िक्र करणु फरमायो, लक़द रज़ी अल्लाहु अनिल मुमिनीन इज़ युबाइऊनक तहत अश-शजरत फ़अलिम मा फ़ी क़ुलूबिहिम। वण जे हेठां जिन बि बैयत कई, अल्लाह तबारक व तआला उन्हनि खां राज़ी थियो। उहो लिखियो अथऊं त बबुर जो वणु हो, बबुर जे वण में सख़्ती आहे। हीअ बैयत बि सख़्तु हुई जो हिकिड़े मुस्लमान जे ऐं सहाबीअ जे बदिले में 1400 सहाबी सगोरा बैयत कनि पिया। उन्हनि जे हथ जे मथां अलाह जो हथु हो। अल्लाह पाक खे इहा बैयत एॾी वणी वई जो क़ुरान पाक जे अंदरि ज़िक्र करणु फरमायई। पोइ अल्लाह तबारक व तआला दिलजा ॼण फरमाई, अन क़रीब असां तव्हांखे फ़तह वॾी नसीब कंदासीं। इन्ना फ़तहना लक फ़तहम मुबीना। 10 हिजरीअ जे अंदरि अल्लाह तबारक व तआला मको पाक फ़तह
नसीब करण फरमाई नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन खे। पोइ हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु त ज़िंदा हा। इन मां इहा ॻाल्हि बि मालूम थिए थी त ग़ैब जो जेको इल्मु आहे उहो हिकु अल्लाह पाक जे ज़ात खे आहे, ॿिए कंहिंखे बि कोन्हे, न नबीअ खे, न सहाबिन खे, न अहल बैत खे। जेकॾहिं इहो इल्मु ग़ैब जो उन्हनि खे हुजे हा त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 1400 सहाबी सगोरनि खां बैयत न वठनि हा। इहा बैयत वरितऊं। इन मां मालूम थियो त ग़ैब जो इल्मु जेको आहे उहो अल्लाह तबारक व तआला जे ज़ात खे आहे। पोइ मुआइदो थियो त हिन साल तव्हां उमिरे ते न अचो, ईंदड़ साल तव्हां अचिजो। पोइ उन मुआइदे जे मथां उन सुलह हुदैबिया बि उनखे चयो वञे थो। सहाबी सगोरा ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन जे मथां राज़ी थिया त इहा हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी फ़ज़ीलत आहे। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु उहो सहाबी सगोरो आहे जंहिं हिन क़ुरान पाक खे जमो कयो, जंहिंजो लक़ब जामिउल क़ुरान आहे। पहिरें दौर जे अंदरि एतिरा पन्ना सहीफ़ा कोन हा। जॾहिं क़ुरान पाक नाज़िल थींदो हो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुकुम करणु फरमाईंदा हा, पोइ खजनि जे फरहनि ते लिखियो वेंदो हो। चमड़ा जेके पाक हूंदा हा उनखे पाक करे रंगे करे रखियो वेंदो हो, उन्हनि ते क़ुरान पाक लिखियो वेंदो हो। त बहरहाल मुख़्तलिफ़ जॻहुनि ते मुख़्तलिफ़ शयुनि ते ई क़ुरान पाक लिखियो वियो। पोइ हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौर मुबारक में इहा ॻाल्हि मशवरे में आई त समूरा क़ुरान पाक जा नुस्ख़ा गॾाड़े करे हिकु हंधि लिखिया वञनि तां त क़ुरान पाक महफ़ूज़ रहे। फितना वञनि पिया वधंदा, क़ुरान जा कारी वञनि पिया शहीद थींदा। इहो जेको लक़ब जामिउल क़ुरान आयो इहो हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे आयो। दुरूद शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। इन सहाबी सगोरे जी जेका शहादत थी आहे उहा 18 ज़ुल्हज में थी आहे। अॼु 14 तारीख़ आहे। 18 ज़ुल्हज ते हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत थी आहे। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौर में फितना वधी विया, बाग़ीन ने अचे बग़ावत कई। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे घर जे चौधारियूं मुहासिरो कयूं। हज़रत अली साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु आयो त जेकॾहिं अदा इजाज़त ॾे त मां इन बाग़नि सां जंग कयां। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु अर्ज़ु कयो, ए भाउ, मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शहर मुबारक में खून रेज़ी करणु नथो चाहियां। भले मां शहीद थी वञा पर बाग़नि खे तव्हां कुझु न चओ। पोइ हज़रत अली साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु हसनैन करीमैन रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन खे ऐं कुझु ॿिया सहाबी सगोरा पहिरे जे लाइ मुक़ररु करणु फरमाया, पर जेके बाग़ी आया दरवाज़े खां न आया, घर जे पोयां अची करे छत चीरे करे हेठि लही करे हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे शहीद कयूं। उन वक़्त में हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु क़ुरान पाक जी तिलावत करे रहिया हा। पहिरियों सिपारो आख़िरी रुकू फसयकफ़ीकहुमुल्लाह। इन लफ़्ज़ ते हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो शहादत वारो खून पियो। क़यामत जे ॾींहुं शहादत शहीद जे शहादत जी गवाही जेको शहीद जाते शहीद थियो उहा ज़मीन ॾींदी। कंहिंजे लाइ करबला जी ज़मीन शाहिदी ॾींदी, कंहिंजे लाइ नबवी मुसलो शाहिदी ॾींदो, कंहिंजे लाइ उहद जबल शाहिदी ॾींदो, कंहिंजे लाइ बदर जो मैदान शाहिदी ॾींदो। बहरहाल जेको जाते शहीद थियो उहा जॻह उन जे लाइ शाहिदी ॾींदी। पर हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत जे लाइ
ही क़ुरान पाक जा इहे अल्फाज़ शाहिदी ॾींदा त रब साईं मूंखे पढ़ंदे हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे शहीद कयो वियो। कुझु ॾींहं अॻ में हिकिड़ो ॾींहुं या ॿ ॾींहं अॻ में हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु 40 ॾींहं रोज़ा रखिया, बाग़नि पाणी बि बंदि कयो, मानी बि बंदि कई। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु रोज़ा रखणु फरमाईंदा हुआ। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ियारत नसीब थी, पाण पुछा कि उस्मान छा हाल आहे? चए अल्हम्दुलिल्लाह ख़ैरियत आहे साईं। चए इंशाअल्लाह ताला तव्हां सुभाणे असां वटि रोज़ो खोलींदव। उन ई ॾींहुं हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत थी आहे। दुआ आहे अल्लाह तबारक व ताला तव्हां असांखे बि क़ुरान पाक जे ख़ातिर, दीन जे ख़ातिर, इस्लाम जे नाले खे बुलंद करण जे लाइ, मुस्लमाननि जे इज़्ज़त आबरूअ जे हिफ़ाज़त जे लाइ तव्हां असांखे बि अल्लाह तबारक व ताला ईअं क़ुर्बानी करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इहो तव्हां असांखे सबक़ु आहे त दीन इस्लाम जे लाइ जीअं सहाबा सगोरा अहल बैत इज़ाम क़ुर्बानी करे विया, असांखे बि ईअं तयारु रहणु खपे। दुआ आहे अल्लाह साईं मूंखे तव्हांखे जमी मुसलमाननि खे अहिड़े अज़म जे लाइ हमेशह तयारु रहण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दअवाना अल्हम्दुलिल्लाह रब्बना इग़फिर लना व लिइख़्वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान व ला तजअल फ़ी क़ुलूबिना ग़िल्लन लिल्लज़ीना आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम। या अल्लाह या रहमान या रहीम या हय्यु या क़य्यूम बिरहमतिका नस्तगीस। या अल्लाह से बीमारनि खे शफ़ा अता फ़रमाए, कर्ज़दारनि जे कर्ज़ में तूं आसानी करणु फ़रमाए। या अल्लाह जंहिंजूं जेके जाइज़ हाजतूं मुरादूं आहिनि पूरियूं करणु फ़रमाए। असांजे फ़सलनि कारोबारनि में हलाल में बरकत अता फ़रमाए। हराम खोरीअ खां बचाए, गुनाहनि खां बचाए। या अल्लाह जेके आसमानी ज़मीनी मुसीबतूं आहिनि माफ़ करणु फ़रमाए। पाण प्यार मोहबत के सां रहण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। शरीरनि जे शरारतुनि खां, हासिदनि जे असद खां असांखे पनाह में रखणु फ़रमाए। असांजे औलाद खे नेक साले हयाती वारो करणु फ़रमाए। जिन खे औलाद न आहे उनखे नेक साले फरमा बरदार औलाद अता करणु फ़रमाए। व सल्लल्लाहु अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व